उहो ही मक़सूद आ जंहिं अल्लाह सारी कायनात खे कुन जे अमर सां पैदा फइज़ा क़दा अमरन फइन्नमा लहू कुन फयकून। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गमखार नबी गैबदान नबी जी मथा जंहिं प्यारे करीम जी आमन तशरीफ़ जो एहसान अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथा फरमायो। महबूबन जे आमन जे मुहाबे ईमान मिलियो, कुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो। हीअ उम्मत खुशनसीब उम्मत आ। हिन उम्मत जो उहो अॻवान उहो पेशवा है मैदान आख़िरत में अज़ आदम ता ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी नफ़्सी 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 पुकारींदा। हीअ ज़ात हथ मुबारक मथे हूंदा, अखियुनि मां पाणी वहंदो पियो, इहो ई अर्ज़ हूंदो अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती, या अल्लाह मुंहिंजी उम्मत जेकर असांखे यादि कंदो त मदीने जो साईं यादि दुआ है अल्लाह ताला असांजी निस्बत असांजो वास्तो सरकार मदीना सां आख़िरी दम ताईं क़ाइम रखे। तकलीफ़ जी हालत आहे, डॉक्टरनि जी सख़्तु मनो आहे। तक़रीबन 5 जुमा थींदा हिन आजिज़ हिते वेही इहे बयान शुरू कया आहिनि। अॼु दिलि घुरियो अव्हांजी दुआ ही 5 मिंट आय जो तर्जुमो मुख़्तसर तफ़सीर बयान करे फ़क़ीर दुआ कंदो। दोस्तो, ही जहान फ़ानी जहान जो इंसान दुनिया में अचे थो वञण जे लाइ अचे थो, ॾिसी रहिया हो जेको वियो त वरी मोटी न आयो। इहो वक़्तु अनक़रीब हर मोमिन मथां अचण वारो आहे। अव्हांजे मथां हक़ आहे त हक़ जा कलमा ॿुधी सीने में सांढे इन वक़्त लाइ को समर ठाहियो। डिघो सफ़र आहे, डिघो सफ़र आहे, सकरात, कबर, क़यामत। जॾहिं सकरात वारो वक़्तु अचे थो, जेके बंदा अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहा, महबूब सां निस्बत क़ाइम दाइम रही, उन्हनि जे लाइ अल्लाह ताला सकरात में मलाइकनि खे मोकिले थो। ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, मलाइका नाज़िल थियनि था, फरमाइनि था अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू, ए बंदा, ए ईमान वारा, खौफ न कर, हुज़ुन न कर, अबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून, उन जन्नत जी ख़ुशख़बरी ख़ुशि थी जेको तोखे वाइदो ॾिनो वियो हुयो। ॿियो करम, जॾहिं कांधी कबर में पूरे मोटनि था, उहो मोमिन जेको रज़ा ते राज़ी रहियो, उनजे कबर में मुनकर नकीर मलाइक अचनि था, अल्लाह जे हुक्म सां उथी वेहे थो, पुछनि था मन रब्बुक, रब तुंहिंजो कहिड़ो आहे? जंहिं मिठे मालिक खे यादि कयो, चवंदो रब्बी अल्लाह, रब मुंहिंजो अल्लाह हो।
मां दीन का दीन तो जो कहिड़ो आहे, कहिड़े मसलक ते आहे, कहिड़े मज़हब ते आहे, कहिड़ी जमात ते आहे? चवंदो दीन अल इस्लाम, दीन मुंहिंजो इस्लाम आहे। टी पुछा मन नबी का, नबी तुंहिंजो कहिड़ो आहे? जंहिं प्यारे महबूबनि सां वास्तो रखियो, निस्बत रखी, सुञाणींदो ॿुधाईंदो मुंहिंजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा। टी पुछा क़यामत जे ॾिहाड़े थींदी हिसाब किताब, उन्ही जे लाइ सरकार मदीना दुआ घुरी आहे पंहिंजी उम्मत लाइ। उहा दुआ मौजूद आहे, ये सिखो त सिखी वठो। अहिड़ी त भलारी दुआ है, अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल अल मौत, या अल्लाह मौत खां अॻु में माफ़ी मिले, वरहमना इंदल मौत, मौत वारे वक़्तु रहम पंहिंजो फरमा, वला तुअज़्ज़िबना बादल मौत, मौत खां बाद पंहिंजे अज़ाब खां बचा। आख़िरी पुछा वला तुहासिबना यौमल क़यामह, मुंहिंजा मौला जेको क़यामत जे ॾिहाड़े हिसाब किताब थींदो उन्हीअ खां बचा। त इहे पुछाणा तॾहिं तूं ॾींदे जॾहिं तुंहिंजी दिलि ज़िंदा हूंदी, दिलि हक़ जे इश्क सां शाद हूंदी, आबाद हूंदी, हक़ जो ठपो दिलि ते लॻल हूंदो। बसि आयत जो मुख़्तसर हिसो फ़क़ीर जेको बयानु कयो अव्हांजे मथां पढ़ियो वियो आहे, अव्हांजे साम्हूं उनजो तर्जुमो मुख़्तसर तस्वीर। क़द अफ़लह मन तज़क्का, उहो कामयाब वियो, उहो मुराद खे पहुतो। क़द अफ़लह मन तज़क्का, जेको पाक थियो। अफ़लह नाजी, छोटकारे वारो, जन्नती, जे दुनिया में रही मिठे मालिक खे राज़ी कयो। अल्लाह ताला उन्हीअ जो बयान कलाम करीम में फ़रमायो, क़द अफ़लह, बेशक उहो कामयाब हुयो, उहो मुराद खे पहुतो। दुनिया में कामयाब, सकरात में कामयाब, कब्र में कामयाब, त क़यामत में कामयाब आहे। केर मन तज़क्का, जेको पाक थियो। पाकाई टिनि क़िस्मनि जी आहे, हिकु पाकाई वहबी, ॿी पाकाई कसबी, टी पाकाई अताई। वहबी उहा पाकाई आहे जो ॼमंदे ॼाम। सैयदना ईसा अलैहिस्सलाम जो किस्सो ॿ टिनि जायुनि ते कलामुल्लाह शरीफ़ में बयानु आहे। अल्लाह खे ईअं करिणो हो, कुदरत सां बीबी मरियम ईसा अलैहिस्सलाम जी वालिदा पंहिंजी क़ौम में रहंदी हुई, पाकीज़ा औरत हुई, तमाम शान मान इज़त अज़मत वारी औरत हुई। अल्लाह पाक ईअं करिणो हो, गिरेबान में जिब्रील अलैहिस्सलाम फूक ॾिनी, बीबी हामला थी वई। हमल थी वियो, थोरे वक़्त खां बाद में वक़्तु अची वियो। परेशान थी, हाणे कीअं कयां? जे घर में रहां थी, मिट माइट मथो आहिनि त मलामतूं कंदा, जे ॿाहिरि निकिरी वञा थी पोइ बि चङो न आहे। आख़िर शहर जे भरिसां हिकु वॾो दरख़्त हो। हीउ आज जॾहिं बग़दाद शरीफ़ तयारी करे बैतुल मुक़द्दस वियो आहे, उहो वण मां अखियुनि सां ॾिठो आहे। हाणे आहे या न आहे? उन वण हेठां वेही रही, देरि न थी, ॿार ॼायो,
गले लाता है बिल्कुल पाक बार एक फुड़ो गिलास जो जान जे मथा न हो बीबी साण जे जिस्म मां एक फुड़ो गिलास जो निकतो ये कुदरती कम हो इंसान जे अकल खां ॿाहिरि हो जॾहिं पतो पियो पाड़े वारनि खे अचे मिलिया मलामतूं कयूं टोका क्यों जुल्म कई बीबी हे छा कई हे केड़ हुक्म कई बीबी छा करे वो इशारो तो ले बीबी इशारो कयो पुट रे पुट तू जवाब रे पंहिंजी वालदा जी पकाई जो बयान कर वो मासूम बचड़ो पाक बचड़ो जवाब छोड़े दो काल इन्नी अब्दुल्लाह मां अल्लाह जो बंदो आहियां अब्दुल्ला सोचे त मता मूंखे माण्हू अल्लाह सम्झनि तंहिं करे मां अॻु ई ॿुधायां त मां ख़ुदा जो बानो आहियां ख़ुदा जो बंदो आहियां इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजालनी नबिया अल्लाह ताला मुझे मथा किताब इंजील नाज़िल कयो आहे मां ख़ुदा जो नबी आहियां पैगंबर आहियां मखलूक हैरान थी वई हिकु कलाक जो बचिड़ो ॼमियल केॾो न बयान थो करे गुझ जूं ॻाल्हियूं करे थो बेशक सचो नबी आहे हे कुदरत जे तरफ़ां पैदा थियो आहे त वह बि उन्हीअ खे चइजे जेको ॼमंदे जाम हुजे शाह मर्दा शेर यज़दा कुवत परवरदिगार ला फत्ता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार जॾहिं अम्मा जे पेट में आहे अम्मा जे पेट में आहे ॼायो आहे माण्हू अचे मथो मिलिया त नेक घराणे सही घराणे में बच्चो ॼायो आहे वञी ॾिसूं माण्हू ईंदा रहनि था अली साईं अखियूं नथो पटे अखियूं ॿुटला आहिनि पाण मां हैरान थी विया माण्हू ज़ियारत करण वारा ॾिसण वारा ही छा शायदि नाबीन न हुजे हर को नाबीन चई मोटे थो पियो देर खां बाद मदीना वारो साईं मथां आयो जॾहिं सरकार मदीना अली जे मथां आयो आहे त अली अखियूं पटे सरकार जे पाक चेहरे निहारे अखियूं हैदरे करार जूं आहिनि चेहरो मदीना वारे साईं जो तकींदो रहे थो नबी अलैहिस्सलाम सॼे कन में अज़ान चई आहे खमे में तकबीर चई आहे कलमो सेखारियो अथई दुआ घुरी अथई ही ॼमंदे जाम कद अफ़लह मन तज़क्का उहो कामयाब वियो उहो मुराद खे पहुतो उहो सकरात में कामयाब वियो उहो क़ब्र में कामयाब वियो उहो हशर में कामयाब वियो जेको पाक थियो जॾहिं अली साईं वॾो थियो आहे सम्झ सां थियो आहे हलण घुमण लॻे थो पियो ॻाल्हाए थो पियो त नबी अलैहिस्सलाम पुछेसि थो अली तूं जॾहिं ॼाए तुंहिंजे घर माण्हू तोखे ॾिसण आया तुंहिंजूं अखियूं ॿूटला हूं जॾहिं मां आयुमि अखियूं पटे तो माॾे निहारियो जेसि ताईं मां बीठो हुउमि त माॾे तकींदो रहे मुरकंदो रहे या रसूल अल्लाह जॾहिं मां अम्मा जे पेट में हुयुमि त अल्लाह अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला जॾहिं मां अली ॼमा त मुंहिंजी पहिरीं नज़र मदीने जे मोर जे चेहरे हिया पाकाई कद अफ़लह मन तज़क्का उहो कामयाब वियो उहो मुराद खे पहुतो
जेको पाक थो, एक पाकाई वहबी, बी पाकाई कसबी, कम ते मौकूफ, सारी रात सुभान। इन्हनि ॿारनि जी शान आहे, सारी रात सुभान, जिन जागी यादि कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान, किरोड़े कन सलाम अचो आतड़ हुनजे। जिन जागी जागी मिठे रब खे राज़ी कयो, मिटीअ लधो मान, इन मिटीअ कीअं मान लधो। हदीस पाक में चए थो त कब्रुल मोमिन रियाज़ुल जन्नत, मोमिन जी कब्र जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे। इन्ही जे लाइ दोस्तो मां दुआ घुरां थो, कोशिश कयो, कोशिश कयो। वक़्तु इहो आहे, मौत ईंदो पोइ वक़्तु न मिलंदो, पोइ वक़्तु न मिलंदो, पछताइणो पवंदो, दाहूं करणियूं पवंदियूं। न दुनिया में मोटी ईंदे न इहा नेकी तोखे नसीब थींदी। अॼु वक़्तु आहे, अॼु वक़्तु आहे, रोई राणे खे राज़ी कर, रोई मिठे माल खे राज़ी कर। केॾो बि गुनहगार आहे, केॾो बि बदकार आहे, या इबाद यल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम, ए उहे मुंहिंजा बंदा, ए उहे मुंहिंजा बाना जिन पंहिंजे मथे इसराफ़ कयो, कसरत सां गुनाह कयूं। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मुंहिंजी रहमत खां नाबिद न थियो। छो इनल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, मुंहिंजो न को भाईवार आहे, न को मशीर आहे, मां अकेलो अलाह आहे। गुनाह करे तौबा करणु तुंहिंजो कमु, त सभु गुनाह बख़्शणु मां अलाह जो कमु आहे। तसला कयो, अल्लाह जो वाइदो आहे, केॾो बि गुनहगार आहे, केॾा बि ज़ुल्म पंहिंजे मथां कई, रोई राणे खे राज़ी कर। सारी रात सुभान जनाब महबूब सुभानी, कुतुब रब्बानी, सैयदना अब्दुल कादिर जीलानी 40 साल पूरा सोमानी वारी नमाज वारे वज़ूअ सां सुबुह जी नमाज पढ़ी, सुबुह जी नमाज पढ़ी थो। महबूब सुभानी, कुतुब रब्बानी, अॼु वक़्तु थी बीठा साईं, जे एतिरो न करे सघे त घटि में घटि 6 रकात नफ़िल तहज्जुद जा पढ़, 6 पढ़े त 4 पढ़ो। तहज्जुद उहा नेमत आहे, उहा बरकत आहे जो पाण फरमान था, मन सल्ला प्यारस प्यारस मन सल्ला सलात तहज्जुद अना ज़ामिन लहू बिल जन्नत, जंहिं नमाज़ तहज्जुद जी अदा कई मां उन जे बिश्त जो ज़ामिन आहियां। नबी पाक ज़मानत थो खणे पियो, केॾो बि गुनहगार आहे, बदकार आहे, तूं तहज्जुद न विसारियो आहे, मां तुंहिंजी जन्नत जो ज़ामिन आहियां। इहा उहा नमाज़ आहे जो बंदे जी दुआ ख़ुदा क़बूल थो करे। बदकार आहे, बेकार आहे, गुनहगार आहे, पोइते पहिला नमाज़ तहज्जुद जे बहाने अॻियां पोयां गुनाह माफ़ करे थो। ज़मानत उन जी मदीन वारो साईं खे। दोस्तो दुआ घुरो, तकलीफ़ आहे, ॿिन्ही भेटनि में पाणी पइजी वियो आहे, कराची जो इलाजु हले थो। अॼु दिलि घुरियो त बकल मां जमात जे साम्हूं बयानु कया, मन क़यामत जे ॾिहाड़े को करम थिए, साईं पंहिंजे आगोश में करे, पंहिंजे कदमनि में करे, पंहिंजे भाकुर में करे। उमेद आहे त हक़ वारी जमात लाइ मदीने वारो साईं रोई मिठे रब खे राज़ी कंदो, रब कंदो हुकुम कंदो, मुंहिंजा महबूब तोखे इजाज़त आहे, जंहिंखे जन्नत में वठी वञे त तूं वठी वञ। उन वक़्तु तुंहिंजो हथु हूंदो दामन मदीने जे मोर। दुआ कयो दुनिया में बि असांजी दिलि सार सां यार सां सची रहे, क़यामत जे ॾिहाड़े बि असां सरकार जे कदमनि में हुजऊं, आगोश में हुजऊं।
नज़रनि में हो जाऊं। दुनिया में जंहिंखे जैसा मोहब्बत क़यामत में वो उन सां गॾु हूंदो। दुनिया में जंहिंखे जैसा मोहब्बत क़यामत में वो उन सां गॾु हूंदो। जे तुंहिंजी दुनिया में नेकनि सां, सचनि सां, सालियनि सां, प्यारनि सां मोहब्बत आहे त क़यामत में उन्हनि जो दीदार तो खे नसीब थींदो। औलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन व हसन औलाइका रफ़ीक़ा। ये पाना उन्हनि जी रिफ़ाक़त में हूंदा जिन मथां मां अल्लाह जो इनाम आहे। उहे केरु? सिद्दीक़, शहीद, सालिह वारा हूंदा। तो जो दीदार उन्हनि जो हूंदो, अखियूं तुंहिंजियूं हूंदियूं, चहिरो नी पाकण जो हूंदो। मिन नबीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन। अंबिया अलैहिस्सलाम जी ज़ियारत, सिद्दीक़नि जी ज़ियारत, शहीदनि जी ज़ियारत, सालिह कामिल पीर मुर्शिद जी ज़ियारत। दुआ कयो अल्लाह 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 अल्लाह। दोस्तों हेॾे तवजो ॾियो, हेॾे कभी आयो, हेॾे कभी आयो को माण्हू कोन्हे को। ही वजद कुरान में साबित आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलाम हाँ जॾहिं अल्लाह ताला हम कलाम थियो, हम कलाम थियण खां बाद मूसा जे दिलि में शौक़ु जाॻियो, छो न दीदार मिठे मालिक जो कयां। अर्ज़ु कयईं रब अरनी उन्ज़ुर इलैका, मुंहिंजा रब दीदार करा मूंखे करे पंहिंजे करे। खुदा फरमा लन तरान, तूं ॾिसी न सघंदे। वरी अर्ज़ु कयईं अल्लाह पाक फरमाए जबल जेको साम्हूं आहे इन ॾे निहा, जे इहो करार में आयो त फसौफ तरानी, पोइ दीदार करे सघंदे। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे इहो हुकुम थियो, ही शर्त पियो, जबल निहारे थो। खुदा जी मामूली नूरानी कतरो जबल ते पियो, जबल ज़रा ज़रा थी वियो। जबल ज़रा ज़रा थी वियो। मूसा अलैहिस्सलाम उन इश्क जो, उन मोहब्बत जो ताब न सही सघो। खर मूसा, मूसा बेहोश थी किरी पियो। जीअं फ़क़ीर हथरा हणे थो, छड़ियूं हणे थो, अल्लाह अल्लाह ज़बान में आहे, इहा साॻी हालत आहे। त वजद कुरान में साबित आहे कि दिलि में इश्क जो रंग लॻे थो, ढंग लॻे थो, ढंग लॻे थो। हीअ ख़बर उन्हनि खे आहे जिनखे अल्लाह पाक खे नेमत नसीब कई। बैठ जाओ, बैठ जाओ, बेहरन मां दुआ थो घुरां। उहो मूसा अलैहिस्सलाम खुदा जो प्यारो नबी, जॾहिं दीदार जी तलब करे थो, अल्लाह सां हम कलाम थिए थो, त ख़ुदा फरमाए फखलो फखलो नालैक इन्नक बिलवादिल मुक़द्दस तवा। मूसा जुती पंहिंजी लाइ हे तुआ मैदान आहे। जॾहिं मुंहिंजे महबूब खे ख़ुदा मथे घुराए थो अर्श मौला ते, त हज़ूर जे क़दमनि में नालेन पियल आहे। हज़ूर खे मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो यादि आयो त ख़ुदा मूसा खे हुकुम फरमायो त फखलो नालैक इन्नक बिलवादिल मुक़द्दस तवा। मां बि जुती लहियां, इरादो कनि था। हुकुम कयो ख़ुदा, पोइ मुंहिंजा नबी जुती न लाहे। मुंहिंजा अल्लाह मूसा को लहराए थो, मूंखे पाराए थो। मुंहिंजा हबीब ओ कलीम आहे, तूं हबीब आहे।